दोस्तनि ॿुधायो त ॿाहिरियां माण्हू आया आहिनि जेके कबट खोले दवाऊं बि था खणनि। जेॾीमहिल मां उन्हनि वटि वियुसि त बाबा तव्हां केरु आहियो, दवा छो था खणो पिया? जीअं असां पुराणा UTD आहियूं, आचर आचर ते कमु कंदा आहियूं हिते, ऐं डॉक्टर दीन मोहम्मद असांखे चयो आहे त हीअ दवाऊं जेके आहिनि तव्हां खणंदा कयो। मां चयोमांसि बाबा हीअ ग़लति कमु आहे, सरकारी दवा चोरी था कयो पिया आहियो, ग़लति। त मूंखे घटि वधि ॻाल्हायो न, इन में वीडियो में बाक़ाइदे अथव त तूं केरु थींदो असांखे चवण वारो त तूं जेको आहे दवाऊं छो थो खण। मां इहो इतलाह जेको आहे सो हींअर DSO साहिब खे बि ॾिनो आहे। हींअर त हू भॼी विया हुआ, मुंहिंजा एम्प्लॉई जेके हुआ मूंसां गॾु उन्हनि खे बि उन्हनि गाॾियूं ॾिनियूं आहिनि, घटि वधि ॻाल्हायो आहे, ऐं हू भॼी विया हींअर दवाऊं खणी। DSO साहिब चयो त उन्हनि जे सुभाणे उन्हनि जे ख़िलाफ़ मां FIR कटाईंदुसि। इहा शइ थोरी उर्दू में ॿुधायो। डॉक्टर कहिड़ो ड्यूटी ते हींअर? डॉक्टर चाबी त कहिड़े ॾिनी आहे? डॉक्टर कहिड़े तोखे चाबी ॾिनी आहे? ज़ुएब सलीम डॉक्टर आया हिते? उहो हींअर ड्यूटी ते आहे? संडे जे हले माण्हू तुंहिंजो छा वञे? तूं प्राइवेट माण्हू आहे सरकारी माण्हू आहीं? कोरस थियल आहे, पोइ तूं हिते छो आहीं? न तूं छाजे लाइ कढंदे इंजेक्शन? तूं जॾहिं प्राइवेट माण्हू आहे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे हिते? यार तजुर्बो थो वठे असांखे, प्राइवेट माण्हू अस्पताल था हलाइनि। न तव्हांजो छा वञे?